नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा आहियूं त कराची जे इलाइक़े मलीर में केतिरे अरसे खां गंदगी सबबि रवासी आज़ार में मुब्तला आहिनि। मदरसनि, मस्जिदनि ऐं घटियुनि मैदान में पाणी बीहण सबबि इलाइक़े में मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। हिन ॾस में जमायत असलाह अल मुस्लिमीन जे सरवाण मोहम्मद ताहिर अल मारूफ़ सजण साईं मदज़िला आलिया पंहिंजे अक़ीदतमंद मुरीदनि ऐं शागिर्दनि खे हिदायतूं जारी कंदे चयो आहे त पंहिंजे इलाइक़नि में पहुची पंहिंजी मदद पाण तहत सफ़ाई जो अमल शुरू कनि। अहिड़े हिदायतनि बाद हज़ारे रज़ाकारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सफ़ाई शुरू करे ॾिनी आहे। हिन मौक़े ते रज़ाकारनि साफ़िन खे ॿुधायो त मुर्शिद साईं जे हुकुम ते तहमील कंदे असां सफ़ाई मुहिम शुरू करे ॾिनी आहे, जेका सॼे इलाइक़े में सफ़ाई थियण ताईं इहो अमल जारी रखंदासीं। हिन सिलसिले में जमायत उलमा ताहिरिया ज़िले ओभर जे सदर साईं एहसान लाखो, महतमम आला साईं मोहम्मद इब्राहिम ताहिरी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां सिर्फ़ सफ़ाई न पर न्याणियुनि जी तालीम, दुनियावी ऐं दीनवी तालीम खे तरजीह ॾेई रहिया आहियूं। हिन ॿुधायो त जेकॾहिं हिकु औरत तालीम पिराए ॼण सॼे घर तालीम पिराई सफ़ाई कंदे यूसी इंतज़ामिया ताईं इतला पहुचण खां बाद यूसी मुनकर जे डिस्ट्रिक्ट मेंबर मेन जोखियो आदम गबूल फ़हीम जोखियो पंहिंजी पूरी इंतज़ामिया समेत सफ़ाई वारे हंधि पहुची सफ़ाई करण ते मदद कई, जंहिं ते जमायत उलमा ताहिरिया जे सदर एहसान लाखो यूसी इंतज़ामिया जो शुक्र अदा कयो। हिन मौक़े ते मौलाना सफदर मौलाना एहसान शाहणी, मौलाना खैर मोहम्मद ताहिरी, जनरल सेक्रेटरी सिकंदर अली ताहिरी ऐं काउंसलर शेदो जोखियो समेत ॿिया पिण शरीक हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।